तहु जे वियड़ा मूहणी आऊं ते जड़ जड़ी कई हुजे विया। इंसान पंहिंजे किरदार जी खुशबू सां सुञातो वेंदो आहे। ज़ैनुल आबिदीन कुरैशी जो किरदार पंहिंजी नोयत जो मुनफरद ऐं शाहकार किरदार हो। ज़ैनुल आबिदीन कुरैशी इख़लास जो शफ़ाफ़ चश्मो रहियो। हिन जाति जी मशहूर दरगाह हज़रत मुग़लबीन रहमतुल्लाह अलैह जे ख़लीफ़ा ख़ानदान जे नेक मर्द ख़लीफ़े अब्दुल हमीद कुरैशी जे घर में 6 सेप्टेम्बर 1968 ते जनम वरितो। तइलीम मुकमल करण खां बाद हू प्राइमरी उस्ताद मुक़ररु थियो। इल्मो अदब सां खेसि निरपण खां चाह रहियो। बाद में हू सिंधी अदबी संगत में शामिल थियो। साईं ज़ैनुल कुरैशी एक सुजान अदीब दोस्त हो। संस अदब लाइ कयल ख़िदमतूं विसारण जोगियूं न आहिनि। साईं ज़ैनुल फ़क़ीर तबियत ऐं मलंग साज़ माण्हू हो। उहो खिल बोग ऐं मज़ाक संगत में कचहरी जो तमामु कोॾियो हो। साईं ज़ैनुल जूं जेके कचहरियूं आहिनि से विसारण जोगियूं न आहिनि। साईं ज़ैनुल कचहरियुनि में वेही रातियूं गुज़ारींदो हो ऐं यारनि जो यार हो ऐं सभिनी सां मोहबतूं रखंदो हो। सिंधी अदबी संगत बज़म अदब ऐं ॿियनि तंज़ीमनि में भरपूर हिसो वरिताई ऐं पाण अदब खे उजागर कयाई। न से वण वणनि में न से कातारियूं पसियो बाज़ारियूं हीअड़ो मूं लूण थिए। अॼु असांजे प्यारे दोस्त साईं ज़ैनुल आबिदीन कुरैशी जी यादि में हिते गॾु थिया आहियूं। असांजे इंतिहाई कुर्बाइते दोस्त साईं ज़ैनुल आबिदीन कुरैशी खे विछड़ंदे 1 साल पूरो पियो थिए। असांजी दिलि अॼु बि इहो मञे नथी त को असांजो दोस्त असां खां जुदा थी वियो आहे, पर अल्लाह जे हुक्म सां हर खे जुदा थियणो आहे। गाहे गा फ़िराक जी कया धारोधार सभिनी खे असां खां विछड़णो आहे। साईं ज़ैनुल आबिदीन कुरैशी जे हवाले सां आउं छा चवां। साईं ज़ैनुल आबिदीन इंतिहाई प्यारो ऐं कुर्बाइतो माण्हू हो। इल्मो अदब में असांजो कलीग दोस्त हो, असांजो हमअसर साथी हो। पर इल्मो अदब खां अलावा साईं ज़ैनुल आबिदीन कुरैशी इंतिहाई वॾो इंसान दोस्त माण्हू हो। हर माण्हू सां हुनखे प्यारु हूंदो हो, हर माण्हू सां मोहबत कंदो हो ऐं हर माण्हू खां उन ई लहजे में उन सां पंहिंजो थी वेंदो हो। तंहिं करे अॼु हर मकतब फ़िक्र जो माण्हू साईं ज़ैनुल आबिदीन कुरैशी खे यादि करे थो। अॼु बि ॻोढ़ा ॻाड़े थो, अॼु बि हंझूं हारे थो साईं ज़ैनुल आबिदीन कुरैशी लाइ। सो असांजो त हू दोस्त न पर भाउ हो। असांखे वॾो सदमो पहुतो आहे साईं ज़ैनुल आबिदीन जे वञण सां। बसि दुआ गो आहियूं त शाल रब करीम खेसि जन्नतुल फ़िरदौस में जॻह अता करे। असांजो तमामु वेझो माना इहो सम्झो दोस्त हुयो। काफ़ी साईं सां मुलाक़ातूं थियूं ऐं जाती शहर में जॾहिं बि ईंदा हुआसीं ऐं साईं जी नज़र पइजी वई त उहो ॾींहुं कोन हूंदो जो साईं मानी खां या चांहि खां छॾियो हुजे। एॾो हुन में ख़ुलूस हूंदो हो, एॾी हुन में जेको निवड़त हूंदी हुई, एॾी हुन में सादगी हूंदी हुई, एॾो हू प्यारो लॻंदो हो। यकीन कर जॾहिं साईं जे विछड़ण जी ख़बर ॿुधी थी त ईअं सम्झो त असांजो पंहिंजो अज़ीज़ गुज़ारे वियो आहे। साईं तो काफ़ी सारियूं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में अदबी प्रोग्राम थींदा हुआ, उन्हनि में साईं सां गॾु हूंदा हुआसीं ऐं बसि छा थो करे सघिजे, क़ज़ा जो कमु आहे, हर कंहिंखे हलणो आहे। पर साईं असांजी दिलि में क्या ता क़यामत यादि रहंदो। ऐं साईं त कुझु मुंहिंजो इहे 2 सिटूं जेके लिखियलु आहिनि ऐं उहो बि दोस्त में नऊं कंदासीं। मार पवई मौत अणमुदाए तो आए घाई अहिड़ा घोट जिनजी मुंदन हुई मरण जी क़िस्मत असां खां जाने छिनो आ सारे साईं ज़ैनुल मूं ॾाढो रुनो आ
सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ किस्मत असां खां जानी छिनो आ सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ विछड़ी वलर खां वियो मोर माण्हू विछड़ी वलर खां वियो मोर माण्हू करे वियो शहर जाती विगाणो सदमू केॾो यार पुनुआ सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ किस्मत असां खां जानी छिनो आ सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ ॿुधी जंहिं बि ख़बर मौत जी ॿुधी जंहिं बि ख़बर मौत जी थी वेई पुॼाणी हिकु होत जी थी वेई पुॼाणी हिकु होत जी रोई रोई बिस्तर तिन जो बिनो आ सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ विसारे केरे साईं ज़ैनल विसारे केरे साईं ज़ैनल करे याद थी हर का दिल करे याद थी हर का दिल सतार कलमती कज़ा दर्द ॾिनो आ सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ किस्मत असां खां जानी छिनो आ सारे साईं ज़ैनल मूं ॾाढो रुनो आ हू सुठो मुसवर ऐं बैत जो भलो शाइर थी गुज़रियो गॾोगॾु शाह जो पारुखू पिणु हुयो मुख़्तलिफ़ अदबी तंज़ीमनि में फ़ाल रहियो सिंधी अदबी संगत शाख जाती जो ऐं बज़मी अदब जाती जो हिक खां वधीक भेरा सेक्रेटरी रहियो साईं ज़ैन कुरैशी हिकिड़ी बहितरीन शख्सियत जो मालिक हो साईं ज़ैन कुरैशी हिकु बहितरीन शाइर अदीब जंहिं जॻह ते शाइर ऐं अदीब हो त ॿी जॻह ते हिकु उस्ताद फ़र्शनास उस्ताद पिणु हो पेशे जे लिहाज़ खां हू हिकु उस्ताद हो बल्कि हू केतिरनि ई अनेक ख़ूबियुनि जो मालिक हो साईं ज़ैन कुरैशी हिकु मुसवर बि तमामु बहितरीन हो साण गॾु हमेशह सियासी समाजी इल्मी ऐं अदबी प्रोग्रामनि में सभ खां अॻिभरो रहियो ज़ैन कुरैशी जी शख़्सियत ते ॻाल्हाइण लफ़्ज़नि में उनखे नथो समेटिजी सघिजे बल्कि एतिरो ज़रूरु चवंदासीं त ज़ैन कुरैशी जी शख़्सियत जेका हुई उहा उमलह शख़्सियत हुई ऐं उनखे विसारणु नामुमकिन आहे ज़ैनल मरहूम हिकिड़ो इंतिहाई सेंसिटिव माइंड हो तमामु हिसास माण्हू हो ऐं ज़ाहिर आहे हिसास माण्हू ई इल्मु अदब सां वास्तो रखे थो ख़ुशूसन शाइरी उनजो मशग़ूलो आहे शाइरी सां उनजो शग़फ़ हो ऐं तमामु बहितरीनु शाइरी हुई साईं जी तक़रीबन साईं जो पहिरियों जेको ब्याज़ हो जेको साईं ज़ाकिर जी तवसत सां साईं जी शायदि सालगिरह में इहो पेश कयो वियो हो टाउन कमेटी में मूंखे यादि अचे थो ऐं उहो सॼो जेको असांजो ब्याज़ हो सभु मूं वटि महफ़ूज़ रखियलु हो वरी साईं खे मूं ॾेई छॾियो हाणे इहो असांखे ख़ौफ़ पियो थिए त अलाए करे इहो ज़ाया न थी वञे हिकिड़े साईं जे घर में इहो ब्याज़ रखियलु आहे त इहो वठिजे ऐं उनखे जेको आलम आश्कार कजे जेकॾहिं ईअं चइजे त दोस्ती धरती जो हिकिड़ो धर्म आहे ऐं अंग्रेज़ी में हिकिड़ो मुंहिंजो बैत आहे फ्रेंडशिप लैक्स इन सिंधी स्लोगन नो सारी नो थैंक्स इहो दोस्ती जे बारे में हिकिड़ो वॾो स्लोगन आहे जंहिंखे आउं साईं ज़ैनल लाइ अर्पियां थो डेडिकेट करियां थो साईं ज़ैनल मुंहिंजे बचपन जो दोस्त आहे असां तक़रीबन क़ुर शरीफ़ गॾु पढ़ियो आहे साईं हाफ़िज़ मोहम्मद क़ासिम साहिब वटि
ऐं साईं ज़ैनुल आबिदीन जेको सो 7वीं क्लास पढ़ंदो हो ऐं आउं 8वीं क्लास में हुउसि। अॼु बि अल्हम्दुलिल्लाह साईं ज़ैनुल सां असांजा फैमिली टर्म्स आहिनि ऐं इहा आउं पाण जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ु सम्झां थो। जेकॾहिं ईअं चवां त साईं ज़ैनुल खां असां सिखियो, ज़ैनुल असां खां सिखियो, त इहा शइ बजा न थींदी। ज़ैनुल सां किताबनि जी ॾे वठि करणु, किताब उनखे पढ़ाइणु, हिकिड़ी ॻाल्हि जो वरी कंहिं हद ताईं हिकिड़ो ॾुख बि थिए थो जेको रहिजी वियो। साईं ज़ैनुल खे असां फाइन आर्ट्स में दाख़िला वठी ॾिनी, जिते मामदली जेको सो मामदली शेख शायदि हो, ऐं साईं हुनखे अधु में छॾे ॾिनो। जेकॾहिं साईं उहो कोर्स कंप्लीट करे आया, हैदराबाद जहिड़े माहौल में रहिया, त मुंहिंजे ख़्याल में साईं जेको आर्ट माण्हुनि जी दिलनि ते हणी वियो, उहो शायदि पूरी सिंध ते बि हणी वञे हा। पोइ हुनमें कहिड़ी कमज़ोरी हुयूं, कहिड़ा फॉल्ट हुआ, भला बहितर थो ॼाणे। इहो मूंखे अरमान रहिजी वियो साईं ज़ैनुल सां। ऐं इन सां हाणे मूं बि दाख़िला वरिती MA फिलासफ़ी सिंध यूनिवर्सिटी में, त असां ॿिन्ही खे हिकिड़ो गॾियल माहौल मिले हा हैदराबाद में, सुठी संगत थी हुई, अञा वधीक थी वञे हा। बहरहाल ज़िंदगी साईं ज़ैनुल खे साथ न ॾिनो ऐं असां हिनखे हिकिड़ो वॾो विछोड़ो सम्झूं था। ऐं अलाह दर दुआ आहे त अलाह करे जेको असांजो रूहानी रिश्तो आहे, रूहानी मोहबत आहे, जेको साईं ज़ैनुल सां वटि ख़्वाबनि में अचे थो, ऐं उहो सिलसिलो असां वटि बिल्कुलु जारी आहे। ऐं साईं सां जेको सो असांजा मरासिम आहिनि उहे जारी रहंदा। साईं जे लाइ हमेशह दुआऊं आहिनि ऐं अलाह दर इहा दुआ बि आहे त असां साईं जेके कमकार में अची वञूं, साईं जी मोहबत क़ाइमु हुजे त ॾाढो बहितर रहंदो। फ़ी अमान। साईं ज़ैनुल आबिदीन कुरैशी असांजे शहर जातीअ जो हिकु बहितरीनु इंसानु, शाह जो पारखो, इंतिहाई ख़ूबसूरत इंसानु, उन सां गॾोगॾु सुठो शाइर, बहितरीनु ऑर्गेनाइज़र ऐं माण्हुनि जी ख़िदमत कंदड़ इंसानु हो। हुनखे जंहिं बि वेले सॼो तमामु ख़ूबसूरत ऐं प्यार मंझां कही ईंदो हो। हर ग़रीब माण्हूअ जी मदद कंदो हो, हणा वणा ख़र्च करे ज़िंदगीअ जी ख़ूबसूरत जेका मक़सदु चइजे उहो जेको आहे सो पाण निभाए वियो आहे। तमामु बहितरीनु इंसानु हो ऐं हर लिहाज़ खां असीं हुनखे यादि कंदा रहूं था। उनजो विछोड़ो असांजे शहर न बल्कि हिते जी सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो वॾो हाञो हो। अॼु साल थी वियो आहे पर पोइ बि हुनजी यादि ईअं लॻे थो ॼणु ताज़ो असां खां विछड़ी वियो आहे। इंतिहाई ख़ूबसूरत इंसानु हो। अलाह ताला खेसि जन्नत में जाइ वञे। अदब सां गॾु हू इंसान ज़ात जो वॾो ख़िदमतगार हो। हर अड़ी वारे माण्हू खे कमु ईंदो हो। संदसि संगत जो वॾो हल्को हो। ज़ैनुल आबिदीन कुरैशी तमामु बहितरीनु अंदाज़ में ज़िंदगी गुज़ारे 9 अक्टूबर 2020 ते बगाण वेझो रोड हादसे में फ़ौत थी वियो। संदसि ओचिते विछोड़े जो अजब इलाइक़े में सोग छायल आहे। ज़ैनुल आबिदीन कुरैशीअ खे 3 न्याणियुनि जो औलाद आहे। हुजे वियड़ा मूहणी आऊं तें जड़ जड़ी कई हुजे वियड़ा मूहणी आऊं तें जड़ जड़ी कई हुजे वियड़ा बंदर मथां बार से बंदर मथां बार से वियड़ा काल खणी अला बंदर मथां बार से वियड़ा काल खणी अला आऊं तें जड़ जड़ी कई हुजे वियड़ा मूहणी आऊं तें जड़ जड़ी कई हुजे वियड़ा।